सलामकुम ब्राइटेस्ट फ्यूचर अकेडमी के प्लेटफॉर्म ते आयल सभी मेहमानन के खुश आमदीद। साथियों पाण जो इंग्लिश ग्रामर जे टेंसेस सीरीज़ में पास्ट कंटिन्यूअस टेंस सिखंदासीं। सो लेट्स स्टार्ट करण खां पहिरियां जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब लाज़मन कंदा। पास्ट कंटिन्यूअस टेंस जंहिंखे सिंधी में ज़मान माज़ी इस्तमरारी मुसलसिल या जारी जे नाले सां सुञातो वेंदो आहे। सिंपल डेफिनेशन आहे इट इज़ यूज्ड डिनोट एन एक्शन was going it in the past time, यानी कि जे ज़मानु असांखे ॾसींदो आहे को कमु गुज़िरियल वक़्त में थी रहियो हुजे। हर टेंस जीअं आहिनि टेंस जा हेल्पिंग वर्ब वर एंड वास। आई होप तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी वर जेको असां इस्तेमालु कंदा आहियूं वी यू दे ऐं प्लूरल सां, जॾहिं वाज़ इस्तेमालु कंदा आहियूं आई ही शी इट कैम सिंगुलर नेम्स सां। जॾहिं असांखे ही सब्जेक्ट तौरु मिलियल हुजनि त वी यूज़ हेल्पिंग वर्ब वास एंड वर। नोट वी यूज़ इंग विथ मेन वर्ब इन दिस टेंस। जेको बि असांजो ज़मानु टेंस कंटिन्यूअस जो हुजे, चाहे पास्ट जो हुजे, चाहे प्रेजेंट जो हुजे, चाहे फ्यूचर जो, वी यूज़ इंग विथ द मेन वर्ब। सिंधी निशानियूं रहियो हो, रहिया हुआ, रही हुई, रहिया हुआसीं, रहियो हुउसि। एग्ज़ाम्पल खां पहिरियां जॾहिं बि निशानियूं असांखे मिलंदियूं आहिनि त पाण सम्झी वेंदा आहियूं ही टेंस असांजो पास्ट कंटिन्यूअस जो टेंस आहे। एग्ज़ाम्पल मां रांदि खेॾी रहियो हुउसि इट मीन्स पास्ट में ॿुधाए रहियो आहे, गुज़िरियल वक़्त में ॿुधाए रहियो आहे त मां को कमु करे रहियो हुउसि। त आए सां गॾु असां हेल्पिंग वर्ब वाज़ इस्तेमालु कंदासीं, वाज़ सां गॾोगॾु मेन वर्ब सां गॾु इंग लॻाईंदासीं। आई वॉज प्लेइंग गेम, उहे सबक़ु यादि करे रहिया हुआ। दे वर रिमेंबरिंग लेसन, हू गाना ॿुधी रहियो हो। ही वॉज लिसनिंग सॉन्ग। सेंटेंस स्ट्रक्चर जेके स्ट्रक्चर असां प्रीवियस लेक्चर में पढ़ी आया आहियूं उहे सेम ई आहिनि। असर्टिव सेंटेंस या सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब ए प्लस में एंड ऑब्जेक्ट। आई वॉज ड्राइविंग अ कार सेम एज़ आहिनि जीअं नेगेटिव आहे। उन खां पोइ सेंटेंस असांजो इंट्रागेटिव। पाण सभिनी खे ख़बर आहे त इंट्रागेटिव में असां छा कंदा आहियूं, हेल्पिंग वर्ब अॻियां रखंदा आहियूं, पोइ सब्जेक्ट रखंदासीं, पोइ मेन वर्ब इंग समेत ऐं ऑब्जेक्ट रखंदासीं। वाज़ शी राइटिंग अ लेटर, यानी कि छा हूअ ख़त लिखी रही हुई। ऐं इंट्रागेटिव नेगेटिव में छा कंदा आहियूं, हेल्पिंग वर्ब पहिरियां, पोइ सब्जेक्ट, पोइ नॉट, पोइ वरी हेल्पिंग वर्ब मेन वर्ब, पोइ ऑब्जेक्ट। जीअं एग्ज़ाम्पल ॾिनल आहे वाज़ शी नॉट राइटिंग अ लेटर, छा हूअ ख़त लिखी न रही हुई। दोस्तों पास्ट कंटिन्यूअस टेंस जा इहे ई रूल हुया जेके तव्हांखे ॿुधाया विया आहिनि। आई होप तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो हुजे त दोस्तनि सां शेयर लाज़मी कंदा ऐं सब्सक्राइब त लाज़मन। महिरबानी।